दोस्तों मां मौजूद आहियां धाबे जी मार्केट। हिकिड़ी आहे धाबे जी स्टेशन ऐं ॿी आहे धाबे जी मार्केट। तो मां धाबे जी मार्केट जी पुल जे मथां बीठो आहियां, जेकी लोह वारी आहे। ये ॾिसो मथां मथां बीठो आहियां। थोरो दीदार वठां। धाबे जी पुल आहे, धाबे जी मार्केट जी। ॿार बीठा आहिनि। तव्हां इहे चकर हणण आया हुते? हा, हाणे त 15 तारीख़ स्कूल खुलनि था, वेंदव न स्कूल? केरु वेंदो? जेको वेंदो उहो हथु मथे करे। पढ़ण जो शौक़ु आहे? तुंहिंजो नालो छा आहे? हा अब हिन ज़ीशान नालो। तुंहिंजो नालो छा आहे? आरिफ। तूं केरु आहे पाण? ॾेतो। तूं बि ॾेतो आहे? तव्हां? मंछरी। नालो छा अथई? शाज़िब। हा, मंछरी आहे। ऐं नालो? रेहान। ज़ाकिर। मंछरी पाण? तूं बि मंछरी। तव्हां सभु कहिड़े ॻोठ जा आहियो? पाड़े जा आहियो या ॻोठ जा आहियो? पाड़े जा आहियो। तुंहिंजो ॻोठ कहिड़ो आहे? कहिड़ो? न न, हे त धाबे जी मार्केट आहे न। धाबे जी मार्केट में त तव्हांजो घरु आहे। पोयां किथां जा आहियो? हवा लाड़काणे जा नंढा छोकिरा आहिनि। ऐं हे बि पुल जो मज़ो वठणु आया आहिनि। स्कूल जी छुटियूं हीअं त 15 तारीख़ स्कूल खुलंदो, पोइ त हे मौक़ा न मिलंदा हाणे हाली फ़िलहालु घुमी फिरी था वठनि। हिन पुल जे मथां बीठा आहियूं असां। टाइम जेको थी रहियो आहे उहो 11:15 सुबुह जा। तो ही पुल धाबे जी धाबे जी मार्केट। ऐं धाबे जी स्टेशन जिते ट्रेन वग़ैरह बि बीहंदी आहे, उहा वरी थोरो अॻिते आहे। किलो या 1.5 किलोमीटर जे फ़ासिले ते आहे धाबे जी स्टेशन। हीअ आहे धाबे जी मार्केट। ही साम्हूं घर, बिल्डिंगूं ठहियल आहिनि, मस्जिदियूं पकियूं।